जय झूलेलाल। अॼु असां ठाहींदासीं मच्छी, उहा बि ठाहींदासीं असां सभिनी जी मनपसंद कुरड़ी। ये मच्छी खाइण में ॾाढी सुठी लॻंदी आहे और बिल्कुलु यूनिक रेसिपी आहे सिंधी कम्युनिटी जी। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी स्टार्ट था कयूं पिया। मसालो ठाहींदासीं त उन लाइ 1 कप साओ मसालो, 2 सावा मिर्च, 1 इंच अदरक खणंदासीं, 15 थूम जूं ॻड़ियूं खणंदासीं। इन्हनि सभिनी खे मिक्सी जार में विझी करे पीसींदासीं। पीसण खां पोइ उन में विझणो आहे असांखे हिन में ॻाढ़ो मिर्च, 1 चमचो ॻाढ़ो मिर्च, सुका दाणा विझंदासीं हिन में। सभिनी जी माप मां लिखी आहे। दाणा ॿियनि मसालनि खां वधीक ई विझिबा आहिनि थोरा सा। थोड़ी सी हैड, अधु चमचे जे क़रीब लूणु। इन्हनि सभिनी शयुनि खे असांखे चङी तरह मिक्स करणो आहे। चङी तरह इन मसाले खे असांखे मिक्स करणो आहे। मिक्स करण खां पोइ इन में असां विझंदासीं 2 चमचा तेल। वरी मिक्स कंदासीं इनखे चङी तरह। इहो मसालो रेडी करे असां रखंदासीं। मच्छी खणंदासीं। मच्छी जेका हिन में यूज़ थींदी आहे उनखे असां कुरड़ी चवंदा आहियूं। कुरड़ीअ जो इस्तेमालु करणो आहे हिन में। इनखे डोमा फिश भी चइबो आहे। इनखे 1 वॾो स्लिट लॻाए असां वठंदासीं और इनखे चङी तरह साफ़ु करणो आहे। चङी तरह साफ़ु करण खां पोइ तव्हां चाहियो त ॿाहिरि जी तरफ़ हिन तरह कट लॻाए सघंदा आहियो जीअं हिन में अंदरि मसालो वञे। इनखे चङी तरह धोइणो आहे। धोइण खां पोइ हाणे हिन में असां भरींदासीं मसालो, जेको असां मसालो तयारु करे रखियो हो। त मसाले खे चङी तरह अंदरि भरींदासीं पहिरियों। इहा सिंधियुनि खे जाम वणंदी आहे तए जी ठहियल कुरड़ी। चङी तरह अंदरि पहिरियों मसालो भरणो आहे। उन खां पोइ ॿाहिरे पासे असां मसालो लॻाईंदासीं जीअं मच्छी खाइण में फिकी न लॻे। अंदरि मसालो भरण खां पोइ ॿाहिरि जेको बचंदो असां उहो मसालो ॿाहिरे पासे हणी छॾींदासीं। सभिनी पासे कवर करे। जीअं मां ॿुधायो अगरि चीर हणंदासीं त चीरनि में बि इहो मसालो चङी तरह वेंदो आहे। इहा तव्हांजी चॉइस आहे, तव्हां चीर हणी कयो या सॼी रखो। इहे कुरड़ियूं असांजूं मसाले भरिजी तयारु थी वियूं। हाणे खणंदासीं 1 तओ, उन में विझंदासीं तेल विझी करे इहा कुरड़ी विझणी आहे। बाहि खे बिल्कुलु सिम रखिणो आहे, बिल्कुलु लो फ्लेम ते, और इनखे ढके करे सिझाइणो आहे। इन मच्छी खे घड़ी घड़ी न आहे घुमाइणो असांखे, न त इहा टुटी पवंदी। बिल्कुलु सिम बाहि ते असां इनखे रखंदासीं। 5 मिंटे खां पोइ वरी इनखे पलटाईंदासीं असां। ध्यानु रहे जीअं इहा टुटे न। वापसि इनखे ढके रखंदासीं। जेसिताईं मच्छी सिझे तेसिताईं असांखे हिनखे चङी तरह ॿिन्ही पासे सोक पचाइणो आहे। सोक मीन्स कड़क। सिंधीअ में कड़क खे चइबो आहे सोक। क्रिस्प जंहिंखे चवंदा आहियूं असां, क्रिस्प बनाए आज मैंने, त उनखे सिंधीअ में चइबो आहे सोक ठाहिण। त उन ई तरह असांखे मच्छीअ खे सोक सेकणो आहे ॿिन्ही पासे। इहा खाइण में ॾाढी बढ़िया लॻंदी आहे। उन में जेको इहो मसाले जो फ्लेवर टेस्टी लॻंदो आहे। इहा असांजी कुरड़ी सिंधी मच्छी तयारु आहे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ॿुधायो त इहा कुरड़ी कंहिंखे वणंदी आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।